जस्टिस उमरता बंदियाल मुल्क जो 28 चीफ जस्टिस बणिजी वियो। जस्टिस उमरता बंदियाल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तौर कसम खणी वरितो। ईवान सदर इस्लामाबाद में चीफ जस्टिस जे कसम खणाइण वारी तकरीब सदर आरिफ अलवी जस्टिस उमरता बंदियाल के उहिदे जो कसम खणायो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि शरीक। जस्टिस उमरता बंदियाल 16 सेप्टेम्बर 2023 ताईं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रहंदो। सुप्रीम कोर्ट में आमद ते वकीलन पारां चीफ जस्टिस जी आजियां। चीफ जस्टिस उमरता बंदियाल चयो आहे त अल्ताफ में पियल केसनि जो बार घटाइणो आहे। वकील तयारी करे अदालत अचनि ऐं अल्तवा घुरण खां पासो कनि। रशीद मुल्क में इमरजेंसी लागू थियण या सदारती निज़ाम जे इम्कान खे रद्द करे छॾियो। घर वज़ीर पाबंदी पियल TTP सां बि ॻाल्हियुनि जी तरदीद करे छॾी। शेख रशीद चयो आहे त मुल्क में सदारती निज़ाम या का इमरजेंसी न पई लॻे। नई वरी हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादीअ वारी रिथ अची रही आहे। कोरोना वबा में माण्हुनि खे चयो पियो वञे त इस्लामाबाद वञो। अपोज़िशन वरी ख़ुशीअ सां पंहिंजो शौक़ पूरो करे। मीडिया सां ॻाल्हाईंदे घर वज़ीर चयो त मौलाना फज़लुर रहमान गैर ज़रूरी बयान ॾेई रहियो आहे। अपोज़िशन जा रिंग पिस्टन ख़त्म थियल आहिनि। नवाज़ शरीफ जी अदालत में जमा करायल मेडिकल रिपोर्ट जाली आहे। पाबंदी मञियल TTP जा मुतालबा क़बूल करण जहिड़ा न आहिनि। TTP जी कार्रवाइयुनि सबबि दहशतगर्दीअ में इज़ाफ़ो थियो।